घोटकी वेझो ॻोठ अमीर बख्श संघड़ में 3 साल अॻु संघड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान क़त्ल थी वियल जमील अहमद संघड़ ऐं ॿी धुर जे क़त्ल थी वियल मंज़ूर अहमद संघड़ जे केसनि जी ॿुधणी घोटकीअ जी अदालत में थी। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद अहमद शेख मूजिबि अदालत ॿुधणी दौरान क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिन्ही धुरियुनि जे 19 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 3-3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त हिकु जवाबदार अख्तर संघड़ खे अदालत बरी करे छॾियो। जवाबदारनि में शकील संघड़, कादिर बख्श संघड़ ऐं ॿिया बि शामिल आहिनि। होॾां ॿी धुर जे अमीर बख्श संघड़ समेत 9 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं हिक खे 3-3 लख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। फ़ैसिले खां पोइ ॿिन्ही धुरियुनि विच में घोटकी जी अदालत जे अहाते में झेड़ो थी पियो, हिक ॿिए मथां लतुनि मुकुनि जो वसकारो लाए ॾिनो। इतला खां पोइ घोटकी सेक्शन थाणे जी पुलिस पहुची झेड़े ते कंट्रोल कयो ऐं ॿिन्ही धुरियुनि खे जेल हवाले करे छॾियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।